ब्रह्मा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर मोहम्मद रमज़ान उजण मूजिब कोट डिजी लगे ॻोठ शाह बे ख़ान भुगटी के रहवासिन जो ट्रांसफार्मर चोरी थियण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज कियो वियो। एहतिजाज कंदड़ वलीदाद भुगटी, ग़ुलाम अकबर भुगटी, लियाकत अली, ग़ुलाम अकबर भुगटी ऐं ॿियनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। हिननि चयो त राति देर सां नामालूम चोर असांजे ॻोठ जो ट्रांसफार्मर चोरी करे फ़रार थी विया आहिनि। ॻोठाणनि चयो त ट्रांसफार्मर वापसि न करायो वियो त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। तीअं सुता पियासीं, बिजली वारनि जे न हली सबबु राति बिजली, हर राति बिजली हूंदी आहे। अॼु राति बिजली कटाए बिजली वारनि पंहिंजे हथ सां असांजो ट्रांसफार्मर लहारायो आहे। असांखे इंसाफ़ खपे, न त असां कुंभनि में, बंगुले में, कोटजी में रोड बंदि करे एहतिजाज कंदासीं। बराए महिरबानी असांखे ट्रांसफार्मर पंहिंजो वापसि कराए ॾिनो वञे, असां इंसाफ़ थिए। इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे।